नाज़रीन तव्हां खे हिकु ॿी अहम ख़बर ॾींदासीं। नसीराबाद में IBTS पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उम्मीदवारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। नसीराबाद में IBTS पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उम्मीदवारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। नसीराबाद में IBTS पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उम्मीदवारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। नसीराबाद में IBTS पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श, अपडेट कजो। IBTS पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जी बिल्कुल ही है कि कामयाब उम्मीदवारनि जेकी मुसलसल केतिरनि महीननि खां सरापा एहतजाज मुसलसल ऑफर ऑर्डर इहो नथा ॾिना वञनि त तव्हांजी एसएमई कोन्हे, तव्हांजे तालके में खाली वैकेंसी कोन्हे का, पर जॾहिं त नसीराबाद तालके में 165 छो जो केतिरा ई उस्ताद रिटायर थिया आहिनि ऐं केतिरा ई कोर्स थी विया आहिनि, जेकर 165 वैकेंसी ऐं एसएमई अहिड़ो जवाब आहे जेको पब्लिक करण जो कोन्हे को। हिननि जे जवाब जॾहिं वैकेंसी बि आहे, जॻहियूं बि आहिनि, उहा एसएमई बि मौजूदु आहे, त असांखे आख़िरकार आसार न वञे। हिननि तालीम वारे वज़ीर ऐं तालीम वारे सेक्रेटरी खां मुतालबो कयो आहे त असांखे मुनादिर ऑफर ऑर्डर न हुननि जीअं कि रोज़गार सां लॻूं ऐं पंहिंजे घर जी कफ़ालत करे सघूं। ठीकु आहे, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी अव्हां जी।